अस्सलाम वालेकुम दोस्तों, दुलाब ड्रामे जी वॾी अॼु अपडेट तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। ॾिसो था तव्हां आज़म मेंगल जा एक्शन साम्हूं तस्वीरुनि में ही आज़म मेंगल जी हिकु भरपूर ही एक्शन यानी तव्हां फिल्म वांगुरु ॾिसी सघो था त ड्रामे में अहिड़ा सीन ॾिना विया आहिनि, छा ॻाल्हि कजे। दुलाब दोस्तों हिन 2024 जो हिकु मान जे हिसाब सां सुपर हिट ड्रामो आहे। जेका हिन जा सीन रिकॉर्ड कया वञनि था, जेका हिन जी कहाणी आहे ऐं इन में त फ़नी कॉमेडियन किरदार बि हद खां वधीक आहे। जीअं ज़हर ज़िंदगी में मश्करी ऐं फ़नी जो किरदारु हूंदो, कॉमेडी जो पकिड़े करे कुटको ॾेई मथे में धूड़ विधी वेंदी हूंदी, हिन में बि ईअं ई करे जेको आहे कॉमेडी जे आहे कंहिंजा लटा फाइण ऐं मश्करी ठाहिण। ऐं दुलाब ड्रामे में ऐं आज़म मेंगल जी शादी तव्हां ॾिसो, इहे सीन साम्हूं रिकॉर्ड थिया आहिनि ऐं आज़म मेंगल जी शादी मतिलबु थी आहे। आज़म मेंगल हिते जो किरदारु आहे दोस्तों वॾेरे जे हिसाब सां बि आहे ऐं बहितरीनु किरदारु आहे दुलाब ड्रामे में। ही सभु तस्वीरां जेको आहे न शूटिंग जे दौरान वरितल आहिनि ऐं उन जी अपडेट तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। इहे सीन तव्हांखे तमामु जल्द पहिरें स्पेल में ॾिसण वटां मिलंदा ऐं घटि ड्रामो न आहे दोस्तों। मुंहिंजे ख़्याल में ही ज़हर ज़िंदगी सीज़न 2 तव्हां चई सघो था। साॻिए ई अदाकार आहिनि, कुल अदाकार उहे आहिनि ऐं मश्करी वारा अदाकार बि उहे आहिनि, एक्शन वारा अदाकार बि उहे आहिनि। सिर्फ़ु हिते अज़ीज़ कमराणी न आहे ऐं थी सघे थो अॻिते उहो बि एंटर थिए या वरी आचर। बाक़ी इहे आज़म मेंगल सां गॾु टोटली साॻिया ई किरदार आहिनि ज़हर ज़िंदगी वारा। बहरहाल दोस्तों वॾो हिकु बहितरीनु ड्रामो आहे। हिन जा सीन ॾिसी करे मां त हैरान थी वियो आहियां, अहिड़ो ड्रामो कॾहिं जेको आहे असांजी ज़िंदगी में न आयो आहे। दुलाब जा मानी आहिनि हिकु भाकुर पाइण, जेको इंसानु भाकुर पाए थो उनजे पोयां यानी इब्लीस शैतान वग़ैरह आहे, यानी उहो अंदर में शैतान आहे, ॿाहिरियों मिठो आहे। अहिड़े हिसाब सां लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा।